सॼे मुल्क जी गंबट में भी जश्न आज़ादी जो दिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो आहे। उन सिलसिले में गंबट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस गिम्स में झंडो फड़काइण समेत मुख़्तलिफ़ तक़रीबूं मुनक़द थियूं आहिनि। हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। सॼे मुल्क जी गंबट में भी 14 अगस्त जश्न आज़ादी जो दिहाड़ो जोश जज़्बे सां मल्हायो वियो। इन सिलसिले में पाकिस्तान जी दिल गिम्स इदारे में झंडो फड़काइण समेत मुख़्तलिफ़ तक़रीबूं मुनक़द करे गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी ऐं डॉक्टरनि स्टाफ ऐं मरीज़नि सां गॾिजी पीडियाट्रिक कार्डियोलॉजी जे शोबे में बिना सर्जरी जे 500 खां मथे ॿारनि जे दिलि जा सोराख़ एंजियोग्राफी ज़रिए बंदि कया विया ऐं पेचीदा मसइला हल करे मासूम ॿारनि जूं हयातियूं बचायूं वयूं। पाकिस्तान जी आज़ादी जे दिहाड़े जो केक पिण काटियो वियो। होॾां गंबट मेडिकल कॉलेज जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जश्न आज़ादी जे हवाले सां ऑडिटोरियम हॉल में हिकु पुरवकार तक़रीब कोठाई वई, जंहिंखे ख़िताब कंदे गिम्स डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी चयो त असांजे वॾड़नि जी क़ुर्बानीनि खां पोइ ही मुल्क हासिल थियो। असांखे गॾिजी मुल्क जी तरक़ीअ लाइ कमु करिणो पवंदो। तक़रीब में डॉक्टरनि, मरीज़नि, स्टाफ आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान खे जेको असांजो वतन आहे ऐं उनखे एतिरो सींगारे न सघिया आहियूं, पर असांजी कोशिशि आहे त असां हिनखे तमामु मथे खणी वञूं। तव्हां ॾिठो अॼु असांजो ॿारनि जो नंढड़ा ॿार वीचारा मासूम ॿार जेके इंडिया वेंदा उनजा वाल बंदि हूंदा, असां बिना यानी ऑपरेशन जे कार्डियोलॉजी जेका आहे उनजे थ्रू उनजा वाल विधा आहिनि ऐं इहे वाल महांगा आहिनि। 4-5 लख जो हिकिड़ो वाल आहे, 500 असां करे चुका आहियूं। जी तमाज़गारी कई, उनखे केक बि खारायासीं। इहो ई चवंदुसि पाकिस्तान असांजो दिलि बि आहे, दिमाग़ बि आहे, जिस्म बि आहे। इन टिनि शयुनि खे असांखे प्रोटेक्ट करिणो आहे ऐं पाकिस्तान इंशाअल्लाह आबाद रहंदो, ज़िंदा रहंदो। अॼु असां पाकिस्तान जी दिल गिम्स गंबट में दिलि जे वार्ड में उहे पेशेंट जिन खे पैदाइशी दिलि में सोराख़ हूंदा आहिनि या पैदाइशी दिलि जा वाल बंदि हूंदा आहिनि, उहे हिकु ॾींहं खां वठी 70-50 ईयर्स ताईं बि पेशेंट असां वटि आया आहिनि। अॼु असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असां 500 केसिस कंप्लीट कया आहिनि। 500 केसिस जंहिंमें असां कार्डियक इंटरवेंशन ऐं कार्डियक कैथ कंप्लीट कया आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। असां सभई एज़ अ टीम, मुंहिंजो डॉक्टर्स, स्टाफ, सभिनी जी महिनत सां असां 500 केस मुकमल कया आहिनि। असांजो डॉक्टर स्टाफ बेहतरीन और केयरिंग का मिसाल, तो डॉक्टर नरेश इज़ बेस्ट। दिल के सुराग बंद किया और मैं बिल्कुल ठीक हूँ। आज मैं आज़ादी का दिन अपने डॉक्टरों के साथ, वालिदैन के साथ बना रही। मैं अपनी बच्ची के साथ इस दिन पर जो है यहाँ सेलिब्रेट कर रहा हूँ और बहुत खुश हूँ। मैं जिन्होंने मेरी बच्ची की जान बचाई, मैं उनका बहुत शुक्रिया अदा करता हूँ। आज 14 अगस्त जो ॾींहुं आहे, सभिनी ख़ुशी जो ॾींहुं आहे। अल्लाह जी महिरबानी सां असांजी काकी खे दिलि में तमामु वधीक वॾा सोराख़ हुया, वॾी तकलीफ़ हुई, हद खां वधीक। डॉक्टर साहब जन जी महिरबानी सां, महिनत सां, कोशिश सां, डॉक्टर नरेश साहब जी सां अल्लाह जो करम आहे, हिन जी तकलीफ़ हर शइ दूर थी वई आहे। गैर सर्जरी रे हिन जो इलाजु कोन पियो थिए। जीअं डॉक्टर नरेश साहब वटि आयासीं त साईं हिनखे एडमिट करे 2-3 ॾींहंनि में असांजो एंजियोप्लास्टी, VST वग़ैरह हिन जो बंदि करे वरितो। ऐं असां गम्स जे डायरेक्टर ऐं नरेश साहब ऐं हितां जे स्टाफ जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। जी अल्हम्दुलिल्लाह, असां जेको आहे न इंतिहाई जोश सां जेको आज़ादी जो ॾींहुं मल्हायूं था ऐं असां बिल्कुलु जेको आहे न ॾींहं खे इंजॉय करे रहिया आहियूं ऐं असां डिफरेंट जेको आहे न टेबलोस वग़ैरह में पार्टिसिपेट भी कयो आहे। इंशाअल्लाह असांजो ॾींहुं इंतिहाई यादगार रहे थो बैच 03 जो। असीं बि आज़ादी जेका असां ख़ुशी जे नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। उमेदु आहे त असांजो मुल्क सरसब्ज़ हूंदो ऐं इहे जेके उहो वक़्तु ईंदो जो असांजे मुल्क जो हर फ़र्द पंहिंजे मुल्क ते फ़ख़्रु महसूसु कंदो। जीअं त नाज़रीन, पाकिस्तान जी दिल गिम्स इदारे में पीडियाट्रिक कार्डियोलॉजी में बग़ैर ऑपरेशन जे जेके हिते 500 खां वधीक जेके ॿार हुया, उन्हनि जा दिलि जा जेके कामयाबु हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके ऑपरेशन्स बि कया विया। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन इदारे में जेको आहे गॾिजी जेको आहे मरीज़नि सां हिन ॾियारे हिते जेको आहे गॾु केक बि काटियो वियो ऐं डॉक्टरनि पारां नेक तमन्नाउनि जो इज़हार पिणु कयो आहे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।